यादुनि जी वादीअ में कॾहिं पाबंद जी प्रक्रिया ते कॾहिं यादुनि जी वादीअ में कॾहिं पाबंद जी प्रक्रिया ते कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं कॾहिं फूलनि तैयारी क्या सुबह सवेर तव्हां वटि हूंदुसि मां तुझो इंतजार कंदुसि पर ज़ाहिद जो ख्याल रखजा बाबा। तव्हां छुटो मां थाणे ते लिखत ॾेई छॾी आहे मूंखे जेको नुक़सान पहुचंदो उनजो ज़िम्मेवार ज़ाहिद हूंदो। ठीक आहे टैक्सी करे ॾे त ॻोठ पुॼा। खोड़ टैक्सी अचो रही सके चइजांइ ज़रूर त सुठो न कयो अथई। चवंदोसांसि मां बि निकितुसि न हितां त घणनि जा कढंदुसि टायर ऐं ॾींदोसांनि टांडा। अवल अमीर खे ॾिजांइ टांडा। अमीर खे छो? हुन राति जे वॻड़े में तुंहिंजे घर ते हमिलो करायो आहे पर छोकिरी बची वई। छा रात जो संग घुर्जे न त ॿ गोलियूं ख़र्च करणियूं पवंदियूं, हिकु तोते ॿी सलीम जे सीने में। हाँ तू मूंखे मारीने? अवल सलीम पोइ तूं। बाबा अवल सलीम त पोइ मां छा लाइ? जन्नत जो संग वठी वञजांइ किसो कोता ॾिसां थो हिन सलीम खे। इहो बि अॼो को ॾींहुं थी पोइ मयार न ॾिजांइ। सिधो वकील खां पियो अचां। छा थो चए वकील? सुभाणे वारी पेशीअ में अलाह कंदो ज़मानत थी वेंदी। वारो कर यार, हिते त मां सड़ी वियो आहियां। अदा जेल तंग कयो? न भाड़ियो न समझ, मूंखे रत जूं मानियूं आहिनि पेट में। दिल जा अरमान पूरा कयां पोइ भाई बि क़बूल आहे। ईअं न चओ अदा, अलाह कंदो थी वेंदी ज़मानत। हा ज़मानत थिए त अंदर ठारियां, तुझी शादी करायां, मोहब्बत जो पलांत कयां, रे सही अमीर जा ओझो केड़ियां, मुंशी ऐं फतूअ मां कसरूं कढां, पोइ झिरकी चाटे जी महिमान। अदा वकील ॾिनी त पक्का, वधीक लाइ अलाह खे पारत आहे, बाक़ी कलम जज जे हथ में आहे। अम्मा जी पारत थई, अमड़ दुआ जो दर आहे। जे दुआ जो दर बंद थी वियो न त कुझु न बचंदो। मूंखे अज़ ख़ुदि ख्याल आहे, अम्मा जे बारे में चवण जी ज़रूरत न आहे अदा। ओ वसायो विछू वापसि आयो? न अदा, अमी न ॿुधायो त शायदि बचे। पार में पुलिस ॿीहर छापो हणी फायर कयसि, शदीद ज़ख़्मी आहे। गिरफ़्तार थी वियो छा? न न, ज़ख़्मी हालत में ई फरार थी वियो। अदा हिकु ॿी ॻाल्हि यादि आई। कहिड़ी? ॿुधो अथमि त सोणीअ खे अगवा करण लाइ रेस माण्हू मोकिलिया, पर सोणी फरार थी पाण बचायो आहे। चवी छा थो? हा दा, मां पाण सोणीअ जे बातां ॿुधो आहे। शहरयार जी या जुरत, झिरकी चाचे जी महिमान। बाबा सुधोरी पुट तू? हाँ बाबा, बाबा मां रण में वरली वई हुयसि। नरो पुट नरो, मां घटि किरबे में घारियो आहे। हिकु घड़ी बि मूं सुकून सां न गुज़ारी आहे चरी। बाबा मूं ॾाढो सठो आहे। एहसास आहे मूंखे, सम्झां थो मां। न्याणीअ जे आज़ार खे मां न सम्झंदो ॿियो केरु सम्झंदो? बाबा मां छो ॼायसि? न चओ ईअं, न जोड़ मूंखे। मुंहिंजो अंदरि ॿेड़ा ॿेड़ा आहे सदोरी। इहे चई लूण न बुरक। इहो सभु कुझु मुंहिंजी लालच ऐं गिफ़लत जे करे अमीर कयो आहे। बाबा वॾो बग़ैर त शहरयार आहे। न, वॾो बग़ैर त अमीर आहे। जेको बाग त गणकायो
पर हाणे असांखे बि गिरकारे लॻो आहे। मां हरगिज़ माफ़ न कंदुसि। अच वे, अलाह चाहे तो सब कुछ ठीक थी वेंदो। ला 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 हे हे सुणी समझण जी कोशिश कर। अमीर ख़तरनाक माण्हू आहे, उन जी दुश्मनी खे तूं घटि ॻाल्हि न सम्झ। अमीर ना है बाबा, सॼो शिर शहरयार जो आहे। शहरयार जो? हा बाबा, शहरयार ख़ान शैतान जो नंढो भाउ आहे। शहरयार ईअं करे सघंदो? कुझु बि करे सघे थो। मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। ईंदी बि कान बाबा, तूं शहरयार ख़ान खां वाक़िफ़ हूंदे बि अणवाक़िफ़ आहीं। इन खां वधीक ना सम्झी कहिड़ी। जेको बि हूंदो मां न बख़्शींदोसांसि। ॿाहिरि निकिरंदे कढंदोसांसि टायर ऐं ॾींदोसांसि टांडा। अदा सुहिणीअ खे सम्झा। छा नथी सम्झे? मां थी चवां जेसिताईं तूं ॿाहिरि अची ॻोठ जे बजाए मुंहिंजे घर हली रहे, छो जो ॻोठ में ख़तरो आहे। सुणी, अदी नूरी सही थी चवे। बाबा मासी नूरीअ जो घर ॻुझो आहे शहरयार ख़ान खां। ॻुझो बराबरि न आहे, पर ख़तरो त घटि आहे न। मासी जे घर अञा बि ख़तरो आहे। मुंहिंजे घर कहिड़ो ख़तरो आहे? जे न शहरयार जा माण्हू तुंहिंजे घर अचनि त केरु छॾाइण वारो बि कोन्हे। ॻोठ में पाड़े वारा विच में अची वेंदा, हिते शहर में को बि कोन ईंदो। उन राति सो भॼंदा आया ॻोठ वारा। असांजे घर जो ॿाहिरि दर आहे न, खुले ई हाज़िरा न थो। अहिड़ी महिल आई त निकिरंदे देरि न कबी। ज़िद न कर सुणी, वञ अदी नूरीअ सां गॾु रह। उते रही कंहिं सुठे वकील सां मिली मुंहिंजी ज़मानत लाइ कोशिशि कर। सोचियां थी बाबा। सोच न, अच त हलो। वञ सुणी, अदी सां गॾिजी वञ। उते वञी कंहिं सुठे वकील सां बि ॻाल्हाइजे। वञ। छा हड़ हासिल थी चाची? इन ज़िदावत मां छा हासिल थियो? खानदान विकिरी विया, रिश्ता टुटी विया, ख़ासि इन ॻाल्हि तां। ज़िद कंहिं कयो? अधे मुलाबश कयो, दिलदार कयो या ॿिए कंहिं कयो? कंहिं बि कयो चाची। असल ॻाल्हि ज़िदावत जी कयमि। अधो मियार जेल में, बाबू ऐं मोहबत हुन पार। ऐं असीं त विकिरी वियासीं न। हिक तस्बी जी लड़ हुयासीं, मणियो मणी खां धार। अधो मोला बख्श ऐं दिलदार इनकार न कना, न तस्बी टुटे आ, न मणियार खिंडरिजनि। चाची हाणे बि थी सघे थो। कीअं थींदो? अधे वारा अना ऐं ज़िद था लहनि त खानदान वरी बि खीर खंड थी था सघनि। मियार तुंहिंजे संग खां सवा ज़िद तां लहंदो ई कोन। दिलदार एज़े खां सवा संग ॾींदो कोन। बाक़ी खानदान खीर खंड थींदा कीअं? तूं अधे मियार खे मञाए चाची। ऐं दिलदार खे केरु मञाए? आहे को खेस अकुल ॾे। मियार खून जे केस में आ, दिलदार खणंदो केस तो हथ? अधो दिलदार पाण वञी पहुतो आहे अस्पताल। तॾहिं त हिते आई आहियां, न त हूं अची सघे हा? न चाची, कीअं अची सघां? त अलाह खां इहा ई दुआ आहे त ॿिन्ही धुरनि खे सान्या ॾे। मिहार जेल खां ॿाहिरि ईंदो ऐं दिलदार अस्पताल खां ॿाहिरि ईंदो त पोइ नए सिर मकट मचंदो। अधु दिलदार जो को हवाल ई कोन आयो आहे। केरु ॿुधाए त कहिड़नि हालनि में आहे। अधो मंठार उहो वियो अथसि, पर को हवाल ई कोन्हे। अलाह बाज कंदो अमा, तूं दिलि न लाइ। मंठार अचे त सम्झाईंसि, दिलदार खां 4 ॾींहं वॾो आहे। तूं हाणे घर हल, अलाह भलाई कंदो। अलाह साईं, तूं हिननि ॿिन्ही खानदाननि खे खीर खंड कर, हिन न्याणीअ जी दुआ क़बूल कर। चरी थी आई या कल थिड़ी वई अथी। ही ॾिस, सलीम तुंहिंजे नाले ते जाइ बि करे छॾी आहे ऐं 3 लख बि ॾिना अथसि। साहिद बि ॾींदो। मां सलीम सां निकाह न कंदसि बाबा। मां निकाह जी ॻाल्हि नथो करियां। बाक़ी कहिड़ी ॻाल्हि तो करीं? इहे शयूं फॿाइण लाइ थो चवां। तूं बि हिते, एजाज़ बि हिते। बस सलीम ऐं ज़ाहिद जो मलालो टोण ॾे, पोइ धाम धूम सां एजाज़ जी शादी कंदुसि। बाबा इहा ॻाल्हि सदाईं कंदो आहीं। मामलो टुटंदो आहे त ॿिए हंधि सायो कंदो आहीं, पोइ फॾो शुरू।
फॾे खां सवा जिया पोइ कहिड़ो फतू त फॾो न त जॾे जो जॾो। पर मां हाणे साथ न ॾींदसि। हा हा जीअं तूं चए तीअं ई थींदो। ज़ाहिद ऐं सलीम खां जान छॾाइण ॾे। कोन छुटंदी उन्हनि मंझां जान। सम्झ त छुटी वई। सलीम खे ज़ाहिद मारे वेंदो आ। छा? हा जन्नत, सलीम त वियो, बाक़ी ज़ाहिद सम्झ सोगो। कत्ल केस में जन्म टीप पोइ फतू त फॾो न त जॾे जो जॾो। खुश तो थी बाबा? चरी कामयाबी ते ख़ुशि न थियां ॿियो रोआ। रो न, रोई छो थो? मां अची वियो आहियां। ही वटि बकाया रक़म अॼु शाम निकाह करे मां कराची हली वेंदुसि। छा अॼु शाम? हा, मूं अॼु शाम दलाल सां ॻाल्हाए छॾियो आहे। 15 ॾींहंनि जे अंदरि जन्नत ऐं मां पंहिंजो वीज़ा ठाराए ॿाहिरि मुल्क हली वेंदुसि। ॿिए बि कहिड़े मुल्क? इहो न ॿुधाईंदुसि, बसि जेको चयुमि सो ॿुधो। ठीकु आहे, शाम 5 वॻे मौलवी साण करे अचाए ऐं पंहिंजी अमानत वठी वञाए। फतू त फॾो न त जॾे जो जॾो। चङो। हयाती बार थी वैया मगर हसरत ही बाकिया खुशू मिलंदा सी खिलंदा सी। मेहार धमकी तो मोकले तो रेस शहरयार खान के पहिरियां जेल मां त निकिरे। निकिरी तो भोतार पर थोरी अटकल सां। वाहूं बंदि करे छॾींदो मांस। ॾिसां त कीअं तो निकिरी ॾेखारे। हथ जो पलियल हथ खे तो खाए। पालियो से ना हथ छो खाया? मूं वटि हाणे बि इलाज आहे बहारा। तो करियो से इलाज थे काबू उमर लाइ। थी वेंदो। तोखे ॿिया कम सौंपियमि, उन्हनि जो छा थियो? थींदा 2 ॾींहंनि अंदरि पर थोरी अटकल सां। थींदा न पर थियनि। मुंशी वारी छोरी हर हाल में मूं वटि पहुचे। धमकी वारे खे ख़बर पवे ऐं अमीर बि उबतो टंगजे। छोकिरी ॻोठ में नज़र थी अचे सरकार? शहर में हूंदी रिश्तेदारनि सां। किथे बि हुजे मूं वटि पहुचे। पुॼी वेंदी भोतार। ऐं बाग़ जो कब्ज़ो ताड़ में आहिनि हमरा। जीअं खेनि वझ मिलियो न कब्ज़ो थी वेंदो, बसि देरि ई न कंदा। अच सचल ॾे ख़बर। बाबल साईं, दरअसल बारा तूं हाणे हल अंदर हल। ठीक है बुला। हा हाणे कर ख़बर सचल। बाबल छोकिरी पहुची वई आहे। छोकिरी छा मतलब? कहिड़ी छोकिरी? कंहिंजी छोकिरी? मुंहिंजी धीअ सदोरी पहुची वई आहे या पहुचाई वई आहे? वधीक ख़बर न आहे। अमीर जे चंबे मां निकिरी भॼी आई हूंदी। चए पई त अगवा न थी हुयसि। अगवा थियण महिल खोफ में भॼी निकिती हुयसि। डोड़ंदे अलाए किथे पहुती हुयसि। उतां पाण बचाए हिते अची पहुती आहे। उतां त भॼी निकिती आहे पर हिते बि बचे न। मतलब त अमीर बि त छॾेसि न। तूं छोकिरीअ खे पहिरीं ई फुर्सत में हाज़िरी वारे ॾियारे कोर्ट में पेश करे अमीर ख़िलाफ़ बयान ॾियारा। ईअं ई कंदुसि। कंहिंखे बि न ॿुधा। ओचितो कोर्ट में पेश करीसि। रस घर में ई हूंदी। घर में को ॾिसी वठेसि त पोइ ॿियो काॾे ॾींदोमांसि। कुकड़ त न आहे जो खारे में पूरे छॾियासि। ओसी ताईं मुंहिंजे हवेलीअ मोकिलीसि। रस परेशान न थी सचल। हवेलीअ खां महफ़ूज़ वधीक जा बि कान्हे का। या वरी घर में रखीसि लिकाईसि। लिकायांसि छो? मोहरम जी फ़कीर साईं। सॼी ज़िंदगी अवतारनि ते गुज़री पर आख़िरो न जुड़ियो। फ़कीर साईं, पखी मिले हा त आख़िरो जोड़ी आहे न। ताड़ कर मन को मिली वञे। मूं त वॾी कोशिशि कई पर मूंखे न मिलियो। हाणे रख मौला ते कंदो नूर छा नर।
त को न को फासंदो ऐं तूं आखेरो जोड़ींदे। गिराक तो अचे। हक 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 गाजन पीर खंड रही खीर। मदद कर पीर, हक नबू फकीर। हवा धागो वठण आयो आहियां या फीणो फड़ाए? कुछ न खपे, मां पाण धागा ॾींदो आहियां, फ़कीर आहियां। पोइ हिते छो आयो आहीं? हिते आयो आहियां पंहिंजे वॾेरे जी क़बर ते। वॾेरे जी क़बर? किथे आहे तुंहिंजे वॾेरे जी क़बर? हीअ जंहिं ते तव्हां वेठा आहियो। ही त नूर शाह नर जी क़बर आहे, असां मुजावर आहियूंसि। भली तव्हां छा बि सॼोसि, पर आहे मुंहिंजे वॾेरे जी क़बर। होश में त आहीं?